अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब ज़िदनी इल्मा। जेके माण्हू अलाह जी वाट में पंहिंजा माल ख़र्च कनि था तिन जो मिसाल उन्हीअ दाणे वांगुरु आहे जंहिं मां 7 संग निकिरनि। हर हिकु संग में 100 दाणा हुजनि ऐं जेकॾहिं अलाह अञा बि कंहिं लाइ वधाइणु चाहे त उनखे ख़ूब वधाईंदो आहे ऐं अलाह वॾी वुसअत वारो ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। हाणे अलाह जी राह में ख़र्च करण जा काफ़ी तरीक़ा आहिनि। कंहिं मिसकीन जी मदद कई वञे, कंहिं बेवा जो ख़्यालु कयो वञे, कंहिं यतीम खे खाधो खारायो वञे, कंहिं मुसाफ़िर जी मदद कई वञे, इहे सभु अलाह जी राह में ख़र्च करण जा तरीक़ा आहिनि। पर हिते जेको अलाह फरमाए रहियो आहे इन्फ़ाक़, इन्फ़ाक़ ख़ासि अलाह जी राह में अलाह जे दीन जी मदद करण जे लाइ इस्तेमालु कयो वियो आहे। उन जे लाइ अलाह साईं मिसाल बयानु फरमाए रहियो आहे त उन जो मिसाल ईअं आहे, यानी हिकिड़ो संग, उन संग में केतिरा दाणा हुजनि, 100 दाणा। हाणे हर उन 100 दाणनि मां बि जेको हिकु हिकु दाणो आहे उन मां बि 7 संग निकिरनि, यानी उन्हनि 7 में बि 100 दाणा हुजनि। त हाणे तव्हां हिसाब नथा लॻाए सघो त अलाह ताला उनखे केतिरो वधीक वधाए थो। ऐं अॻियां अलाह फरमाए थो अञा जे मां चाहियां त उनखे बेहिसाब वधाईंदो रहां, बेख़ूब वधाईंदो रहां। हाणे इन्फ़ाक़ उहा आहे जेका जमायत अलाह जी राह में जिहाद करे रही आहे, अलाह जी राह में तबलीग करे रही आहे, बुराई खे रोके रही आहे, उन जा पंहिंजा इख़राजात आहिनि, उन्हनि जी मदद करण बि तव्हांजे फ़र्ज़ आहे। तव्हां उनखे इन्फ़ाक़ जे ज़रिए मदद कंदा। जेके माण्हू पंहिंजा माल अलाह जी राह में ख़र्च कनि था ऐं उहे ख़र्च करे न कंहिं ते थोरो थफीनि था ऐं न अहसान जताइनि था ऐं न की खेनि ॾुखोईनि था, अहिड़नि माण्हुनि लाइ संदन रब वटि अजर अज़ीम आहे। न उन्हनि खे को ख़ौफ़ आहे ऐं न उहे ग़मगीन थींदा। हाणे ॾिसो, माण्हू चवनि था त असां चंदा ॾिना आहिनि, जेका इहे जमायत महिनत करे रही आहे असां उन्हनि खे चंदा ॾिना आहिनि, असां उन्हनि जी मदद कई आहे, तंहिंजे करे हाणे जो असां वधीक पैसा ख़र्च करे रहिया आहियूं त ॻाल्हि बि असांजी रखी वेंदी। असां जेका ॻाल्हि चऊं था पोइ भले उहो थोरी सही न बि आहे, जाइज़ तरीक़े में न बि आहे, त बि असांजी ॻाल्हि खे तव्हांखे तरजीह ॾियणु घुरिजे, छो जो पैसा असां ॾिना आहिनि, असां ख़र्च कया आहिनि अलाह जी राह में। अलाह फरमाए थो इन तरीक़े सां तव्हां कंहिंखे ईज़ायो त उहो तव्हांजो अजर बि ज़ीरो थी। या कंहिं ग़रीब जी बि तव्हां अगरि मदद करियो था ऐं उन में तव्हांजो कंहिं वजह सां कम बि पइजी वञे थो, पोइ तव्हां उनखे तानो ॾींदे चओ था ॾिसो मूं न तव्हां जेतिरी मदद कई न तुंहिंजे ॾुखे वक़्त में, हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो मञी। ईअं बि चवण सां तव्हांजो उहो जेको बि सदको, जेको ख़ैरात आहे, जेको इन्फ़ाक़ आहे, अलाह फरमाए थो सॼो मां ज़ीरो करे छॾींदुमि, तव्हांखे उनजो को अजर बि कोन मिलंदो। ऐं यादि रखो त मिठो ॻाल्हाइणु ऐं मुआफ़ करणु उन्हीअ सदके खां भलो आहे जंहिंजे पुठियां ईज़ा हुजे। अलाह ॾाढो बेनियाज़ निहायत बुरदबार आहे। तव्हां चलो कंहिं वजह सां कंहिंजी मदद न बि करे सघो था, तव्हांखे एतिरी वुसअत ई न आहे, तव्हांखे एतिरी ताक़त ई न आहे कंहिंजी मदद करियो, कंहिंखे सदको ॾियो, कंहिंखे ख़ैरात ॾियो, त भला घटि में घटि उन माण्हू खे ईज़ायो त न, उनखे ॻाल्हि बि हिकिड़े सुठे नमूने मारूफ़ तरीक़े सां चओ त अला फ़िलहालु मां तुंहिंजी मदद नथो कयां। भला की फ़क़ीर अचनि था, असां वटि फ़क़ीर केतिरे क़िस्म जा आहिनि, हिकिड़ो त बिज़नेस थी चुको आहे उन्हनि जो, उहे बि अगरि अचनि था तव्हां वटि जो उन्हनि खे तव्हां कुझु नथा ॾियो त बि उन्हनि खे ॻाल्हि सुठी चओ त माफ़ु कर, उन्हनि खे दड़का या उन्हनि सां विढ़णु मुनासिबु तरीक़ो न आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त अॼु जा फ़क़ीर बग़ीची में पइजी था वञनि, जेसीं तव्हां उन्हनि खे न ॾियो तेसीं तव्हांजी जान कोन छॾींदा। तॾहिं बि तव्हां जेतिरो थी सघे उन्हनि खे बि थोरो नरमी सां सम्झायो। त अलाह फरमाए थो त मां हलीम आहियां, यानी तव्हां जेका नेकी करियो था, पुराणा फाटल कपिड़ा अलाह जी राह में ॾेई छॾियो था, कंहिं ग़रीब खे ॾेई छॾियो था। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहा नेकी न आहे, नेकी उहा आहे जेका तव्हांखे पाण खे पसंदि आहे, उहा शइ पंहिंजे मुस्लमान भाउ खे बि ॾियो, पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ बि उहा ख़रीद कयो जेका तव्हांखे पाण खे पसंदि आहे। पर पोइ बि तव्हां जेका पुराणी शइ ॾियो था त अलाह ताला तव्हांखे इन ॻाल्हि ते पकिड़े कोन थो,
फ़ौरन तव्हांजी पकड़ नथो करे, हू हलीम आहे, त बि इन ॻाल्हि खे दरगुज़र करे थो। ए ईमान वारो, पंहिंजे सदकनि खे अहसान जताइण ऐं सताइण सां उन्हीअ माण्हू वांगुरु चट न करियो जेको पंहिंजे माल खे माण्हुनि जे ॾेखाव लाइ ख़र्च करे थो ऐं अलाह जी आख़िरत ते यकीन नथो रखे। उन्हीअ माण्हू जो मिसाल उन पथर वांगुरु आहे जंहिं ते कुझु मिटी पयल हुजे ऐं उन ते ज़ोरदार मींहुं वसी ऐं मिटी साफ़ करे छॾे। अहिड़नि माण्हुनि जेकी कमायो उन मां कंहिं शइ ते कुदरत नथा रखनि खे ऐं अलाह अहिड़नि काफ़रनि ते हिदायत जी राह कॾहिं बि नथो खोले। ॾेखाव यानी रियाकारी। हाणे रियाकारी वारे माण्हू जो अलाह ताला मिसाल थो फरमाए त उनजो मिसाल ईअं आहे, हिकिड़ी सख़्तु ज़मीन आहे हेठां, उन मथां कंहिं वजह सां थोरी मिटी जी तह अची वई ऐं उते तव्हां पंहिंजो फ़सुलु बि करियो ऐं फ़सुलु निकिरी बि आयो कंहिं वजह सां, पर को थोरो तेज़ मींहुं आयो, को थोरी तेज़ आंधी आई, का तूफ़ान आयो त उहा मिटी हुन हटाए छॾी, छो जो उनजी जेका फ़सुल जी पाड़ हुई उहा मज़बूत थी कोन हुई। थोरी हवा थोरे मींहं सां उहा मिटी भटी वई ऐं तव्हांजो जेको फ़सुलु हो सॼो जो सॼो तबाह ऐं बर्बादु थी वियो, छो त हेठां जेका सख़्तु ज़मीन हुई, पथरीली मिटी, पथरीली ज़मीन हुई। यानी इंसान हिते जेको पंहिंजो ख़र्च कयो, पंहिंजो जेको इन्वेस्ट कयो, उनजो उहो बि ज़ाया थी वियो। मुनाफ़ो छा मिलेसि, उहो ज़ीरो थी वियो। माण्हुनि हिते वॾा वॾा चैरिटी हाउस खोले छॾिया आहिनि, यतीम खाना खोलिया आहिनि, बेवाउनि जी मदद जे लाइ वॾा वॾा इदारा क़ाइमु कया आहिनि, जिन जे लाइ उनखे कुझु बि शइ अगरि उन्हनि खे उते मुहैया कई वञे थी त उन्हनि जे लाइ सेल्फियूं कढियूं वञनि थियूं, उन्हनि जा फ़ोटो कढिया वञनि था, उन्हनि खे ज़लील करण लाइ उन्हनि जी वीडियो ठाहे वञनि थियूं, सोशल मीडिया ते हलाई थी वञे, इन ॾेखारण जे लाइ त बाबा साईं जो केॾो वॾो नेक आहे, साईं जा केॾा वॾा फलाही इदारा हली रहिया आहिनि, पर ख़बर न आहे त उनजो कारोबार पोयां कहिड़ो आहे। अलाह बहितर थो ॼाणे, भली उनजो जाइज़ बि कारोबार हुजे, उन पोइ बि जेको हीउ ॾेखाव करे रहियो आहे, तॾहिं भला फरमाए थो त इनजो इहो टोटली ज़ाया आहे, मां इनजो क़बूल कोन कंदुसि। या पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ, पंहिंजी पीरी मुरीदी चमकाइण जे लाइ साईं व्हील चेयर ते बि सही लेकिन आयो आहे, उनजो इफ़्तिताह बि करे थो पियो, कैंची बि ॿियनि जे हथ में आहे, रसी बि ॿिया था कटनि, पर साईं जी मौजूदगी तमामु वॾी अहमियत रखे थी। इन सां बि साईं जी पीरी मुरीदी में, सियासत में, उनजे वोटनि में इज़ाफ़ो थियो, त साईं केॾो फलाही कमु कंदड़ आहे। अलाह फरमाए थो ज़ाया करे छॾियोमांसि। ॿियो त दरगाहुनि ते माण्हुनि जा इहे चढ़ावा, ॿकरा पाॾा ज़िबह करणु, देगूं लाहिण। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह लानत फरमाए यहूदियुनि ते जिन पंहिंजे नबियुनि जी क़बरुनि खे दरगाह ठाहे छॾियो। तंहिंजे करे क़बरुनि ते जेके दरगाहूं ठाहियूं आहिनि इहे सिरे खां इस्लाम में हराम आहिनि, पर उन जे बावजूदि बि माण्हू जेके क़बरुनि ते दरगाह ठाहे वेठा आहिनि, उन्हनि ते बि जिन जा चढ़ावा आहिनि, त इहे असांजा सदक़ात ख़ैरात उते वञनि थियूं, ज़कातूं माण्हू उते पहुचाइनि था। अलाह फरमाए थो मूं सभु तव्हांजूं ज़ाया करे छॾियूं। रियाकारी जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स पंहिंजे अमल जे ज़रिए माण्हुनि में मशहूरु थियणु चाहे थो त क़यामत जे ॾींहुं अलाह ताला पंहिंजी मख़लूक़ात खे उन बारे में ॿुधाए छॾींदो ऐं उन शख़्स खे ज़लील ऐं हक़ीर करे छॾींदो। अलाह ताला पंहिंजी मख़लूक़ात खे ॿुधाईंदो त हीउ उहो माण्हू हो जेको तव्हां में ख़र्च कंदो हुयो, जेको तव्हां में वॾा वॾा इदारा हलाए रहियो हो, सभु रियाकारी कंदो हो, त अॼु मां हिनखे ज़लील थो कयां, ॾिसो इहो सॼो हिन जो बेकार मूं करे छॾियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे तव्हांजे हक़ में सभ खां वधीक ड्रिज शिर्क असगर जो आहे। साहबा अर्ज़ु कयो, ए अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शिर्क असगर छा हूंदो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रियाकारी खे चइबो आहे। यानी रियाकारी, ॾेखाव, इन खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहो बि शिर्क आहे। अलाह ताला क़यामत वारे ॾींहुं जॾहिं माण्हुनि खे बदिलो ॾींदो त रियाकारनि खे चवंदो त उन्हनि वटि हलिया वञो जंहिंजे साम्हूं दुनिया में रियाकारी कंदा हुआ, ऐं ॾिसी अचो छा उन्हनि वटि कुझु बदिलो आहे। मूं हुननि खे कुझु ई कोन ॾिनो, रियाकारी जे करे मूं हुननि खे सफ़ा ज़ीरो करे छॾियो आहे। ज़ीरो बि हिकिड़ो अंग आहे, मूं हुननि खे माइनस में करे छॾियो आहे। सैयदना अबू खुदरी रज़ी ताला अन्हु खां रिवायत आहे त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि हली आया, असां दजाल जो तज़किरो करे रहिया हुआसीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा मां तव्हांखे अहिड़ी शइ जे बारे में न ॿुधायां जेका मुंहिंजे नज़दीक दजाल खां बि वधीक ख़तरनाक आहे? असां अर्ज़ु कयो, छो न अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे ॿुधायो उहा ॻाल्हि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो लिकियल शिर्क आहे। उहो इहो आहे त को माण्हू नमाज़ पढ़ण लाइ बीहे थो त पंहिंजी नमाज़ खे सिर्फ़ु इन वजह सां ख़ूबसूरती सां अदा करे थो त को माण्हू उनखे ॾिसी रहियो आहे,
यानी नमाज़ जेका फ़र्ज़ु आहे, ऐं क़यामत वारे ॾींहुं सभ खां पहिरीं जेको सुवालु थींदो उहो बि नमाज़ जे बारे में थींदो। उहा नमाज़ इंसान सिर्फ़ु इन जे करे ख़ूबसूरत थो करे त उनखे पासे में ॾिठो, हूअं बिल फ़र्ज़ु हू सजदो पियो करे 3 सेकंडनि जो, हाणे बि कंहिंजे ॾिसण जे करे उन सजदे में सिर्फ़ु हिकिड़ो सेकंड इज़ाफ़ो करे छॾियो, 4 या 5 सेकंड जो हुन सजदो करे छॾियो त अलाह फ़रमाए थो त इहा इन जी नमाज़ बि इन जी ॻिची में पइजी वई, इहा हाणे शिरक में शुमार थी वई। रियाकारी एतिरे क़दुरु ख़तरनाक आहे। ऐं उन जे उबतड़ि जेकी माण्हू पंहिंजे माल खे अलाह जी रज़ामंदी हासिलु करणु ऐं पंहिंजे साबित क़दम रहण लाइ ख़र्च कंदा आहिनि, तिन जो मिसाल मथां ई ज़मीन ते हिकु बाग़ वांगुरु आहे। उन ते वॾो फड़ो मींहुं वसे ऐं उहो बाग़ पंहिंजो फर ॿीणो पैदा करे। ऐं जीअं अलाह जी रज़ामंदी जे लाइ, अलाह जी रज़ा हासिलु करण जे लाइ ख़र्च कयो आहे, उनजो मिसाल अलाह फ़रमाए थो त हिकिड़ी ऊची ज़मीन आहे, मथां ई ज़मीन आहे जिते हिकिड़ो बाग़ आहे, उते मींहुं वसे थो, को वॾो फुड़ी वसे थो, त उन जो जेको मेवो थिए थो त उहो ॿीणो थिए थो, डबल थिए थो। पर जेकॾहिं उन ते ज़ोरदार मींहुं न बि वसे, यानी उते हल्की बूंद, यानी उते अगरि वॾो मींहुं न बि वसे, सिर्फ़ु बूंदा बांदी बि थी आहे उते, त उहा बांदी बि उन जे लाइ एतिरी फ़ाइदेमंद आहे जो उन जो मेवो जेको थींदो त इंशाअल्लाह तमामु सुठो ऐं वधीक थींदो। ऐं जेकी कुझु अमीं करियो था, अलाह उनखे ख़ूब ॾिसंदड़। असल नियत आहे त तव्हां ख़र्च कंहिंजी राह में था करियो, अलाह जी राह में या शैतान जी राह में। लिकल ख़र्च था कयो, जिन तव्हांजी नियत सुठी आहे, या ॾेखाव जे लाइ रियाकारी में ख़र्च था करियो त वधि खां वधि माण्हू ॾिसी ऐं तव्हांजी वाह वाह कनि। तंहिं करे सदको करण वक़्तु गौर करियो त तव्हांजी नियत कहिड़ी आहे। हिन आयत में, अॻी आयत में अलाह ताला हिकु तमामु प्यारो मिसाल बयानु करे थो, छा तव्हां मां को इहो पसंदि कंदो त उन जो खजून ऐं अंगूरनि जो हिकु बाग़ हुजे ऐं उन बाग़ जे हेठां नहरूं वहंदड़ हुजनि ऐं हुन लाइ उन बाग़ में हर क़िस्म जा मेवा बि हुजनि ऐं उहो पोढ़ो थी चुको हुजे ऐं संदसि औलाद ज़ईफ़ कमज़ोर हुजे ऐं ओचितो हिकु साड़ींदड़ झोलो उन बाग़ खे वीरान करे छॾे, यानी तव्हां एतिरी महिनत कई आहे, हर तरह जो मेवो तव्हांजे हिन बाग़ में मौजूदु आहे, नहर बि मौजूदु आहे ऐं तव्हां पोढ़ा थी विया हो, तव्हांजा ॿार अञा कमज़ोर आहिनि ऐं अचानक हिकिड़ो झोलो अचे, सख़्तु तेज़ गरम हवा अचे ऐं तव्हांजे बाग़ खे साड़े विझे। अहिड़ी तरह अलाह अव्हां खे पंहिंजूं आयतूं खोले खोले बयानु करे थो त मन अव्हां गौर ऐं फ़िक्रु कयो। यानी हिकिड़ो इंसानु सम्झे थो त मूं सॼी उमिरि नेकियूं कमायूं आहिनि, मूं मदरसो ठाहे वरितो ऐं माण्हुनि खे बि ॿुधायमि त मूं फलां जॻह ते केॾो वॾो मदरसो क़ाइमु कयो आहे, हर वक़्तु माण्हू उते नमाज़ अदा कनि था, माण्हू उन मां फ़ाइदो हासिलु कनि था, हेतिरा हाफ़िज़ हेतिरा उलमा निकिरनि था, मुंहिंजे करे छो इहो मूं मदरसो ठाहियो आहे, मूं यतीम खाना हलाया, मूं फलां शख़्स जी मदद कई, बीमार हो सफ़ा केरु इलाजु हुनजो कोन पियो कराए सघे, कमाइण जहिड़ो कोन हो, मूं हुनजी मदद कई, मां जे मदद कई, मां जे हुनजी मदद न कयां तूं थोरी कमाए सघे हा, ज़िक्र मूं फलाही कमु कयो आहे, हिकिड़ो नेक कमु कयो, मां केॾो नेक आहियां, वग़ैरह वग़ैरह। पर जॾहिं पाण मरी वियो त ख़बर पयसि त आख़िरत में हुनजी हिकु बि नेकी कान्हे, छो जो हुनजी नियत ई साफ़ कोन हुई, हुनजी नियत ॾेखाव जी हुई, रियाकारी जी हुई, ऐं रियाकारी जे बारे में ई पोयां 2-3 हदीसूं पढ़ियूं आहिनि त अलाह ताला हुनखे सॼो ज़ाया करे छॾियो। हिन आयत में बि आहे त सॼी उमिरि हुन महिनत कई, हाणे पोढ़ो थी वियो, हाणे हुनजा ॿार बि नंढड़ा आहिनि, अचानक हुनजो बाग़ तबाह थी वियो, हिन तबाह मां मुराद हुनजी उमिरि ख़तमु थी वई, हू हाणे मरी वियो, हाणे हुनखे वापसि इहा ज़िंदगी थोरी मिलंदी त वरी उहो बाग़ ठाहे, यानी वरी हू नेकियूं कमाए, हाणे हुनखे सबक़ु हासिलु थी वियो हुजे त हाणे सुठी ख़ालिस नियत सां उहो नेकियूं कमाए, न, मौत अची वियो, हाणे अमल ख़तमु थी वियो हुनजो, हाणे हथु मलण खां अलावा, अफ़सोस करण खां अलावा बाक़ी इंसान वटि कुझु बि कोन थो रहे। अलाह इहा मिसाल असांजे लाइ बयानु फ़रमाए रहियो आहे त होश खां कमु वठो, किथे ईअं न थिए जो आख़िरत में तव्हां अचो ऐं तव्हांजे लाइ का नेकी बाक़ी न हुजे, तव्हां उनखे सॼी रियाकारी में विञाए चुका हुजो, माण्हुनि खे इज़ाए, माण्हुनि खे ताना ॾेई विञाए चुका हुजो। ए ईमान वारो, तव्हां जेकी पाक रिज़्क़ कमायो आहे ऐं जेकी कुझु असां ज़मीन मां अव्हां लाइ पैदा कयो आहे, तंहिं मां सुठो ख़र्च करियो। ख़राब शइ खे अलाह जी वाट में ख़ैरात करण जो इरादो बि न करियो, उहा शइ जंहिंखे हूंद अव्हां बि अखियुनि बंदि करण खां सवाइ न वठो
ऐं यादि रखो त यकीनन अलाह निहायती बेपरवाह, बेनियाज़ ऐं ख़ुदि ई तमामु सराहियल आहे। तव्हांजो फ़सुलु थियो, तव्हां सुठी सुठी शइ त पंहिंजे लाइ रखे छॾी, ख़राबु शइ, बेकार शइ, को फ़सुल खे मींहुं लॻी वियो, कीड़ो लॻी वियो, मींहं जे करे ख़राबु थी वई, कीड़े जे करे बेकार थी वई, हाणे तव्हां इहा अलाह जी राह में ख़र्च करण लाइ कंहिं ग़रीब खे, कंहिं यतीम खे, मिसकीन खे ॾेई छॾी। उहा अहिड़ी शइ हुई जो तव्हां पाण बि अखियूं खुलियल होशमंद हूंदे वठणु न चाहियो। ख़राबु शइ केरु वठणु चाहींदो, सवाइ उनजे जो सफ़ा मजबूर हो, खाइण जे लाइ कुझु बि कोन अथव, कंहिं वजह सां मिली त भलो चलो, न हुजण खां हुजणु कुझु बहितर आहे त वठी सघो था, या वरी का अखियूं बंदि करे को बेख़्याली में तव्हांखे मिली वञे त ठीकु आहे। बाक़ी होश हूंदे तव्हां उहा शइ पाण वठणु न चाहींदो त पोइ अलाह फरमाए थो त तव्हां उहा मुंहिंजी राह में कीअं था ॾियो। जीअं मिसाल जानवरनि में बि कोई सेहतमंद तंदुरुस्त जानवर आहिनि, उहे तव्हां रखो था, ऐं को सफ़ा कमज़ोर बीमारी जी हालत में मरण वारो को जानवर आहे, उनखे ज़िबह करे चओ था मौला जी राह में करे छॾियो। इहा कहिड़ी तव्हां अक़ल जी ॻाल्हि करियो था। अलाह जी राह में उहा शइ ॾियो जेका तव्हांजी सुठी आहे, छो जो उहा अलाह वटि वधे थी तव्हांजी, उहा तव्हांजी आख़िरत जो ज़ख़ीरो आहे। ज़ख़ीरो त इंसानु हमेशह सुठी शइ कंदो आहे, ख़राबु शइ खे या त उछाले छॾींदो आहे, या उन मां वरी जेका सुठी हूंदी आहे ख़राब मां बि तो ख़राबु हटाए करे उनखे जल्दी इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो आहे पंहिंजे लाइ। उनखे को बेवकूफ़ ई हूंदो जेको ज़ख़ीरो करे।